ठुल में जमियत उलमा इस्लाम सूबाई सिंध के जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरो मथा थियल कातलानी हमले के ख़िलाफ़ ठुल जामे मस्जिद का प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी अगवाननि जी भी शिरकत रही। 100 की तादाद में JUI के कारकुननि की शिरकत। हुन एहतजाज की अगवानी मौलाना सैयद अब्दुल बासित शाह, मौलाना मुफ्ती अली हसन बुरड़ो जिन कई। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल खां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी हिन रिपोर्ट में। बिल्कुल असां मौजूद आहियूं ठुल प्रेस क्लब ते, जिते लाड़काणे में शहीद राशिद महमूद सूमरे ते कातलाना हमलो थियो। अॼु JUI तरफ़ां ठुल प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। हिते मौजूद ॻाल्हि ॿोल पुछा कयूं, वधीक उनजो छा चवणु आहे? एहतजाजी मुज़ाहिरो अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरे जे मथां राति जेको बुज़दिलाना हमलो कयो वियो आहे, उन हमले जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था पिया ऐं असां उन्हनि क़ुव्वतनि खे ॿुधाइणु चाहियूं था पिया त तव्हां जेके इहे हथकंडा इस्तेमालु कयो था पिया, इंशाअल्लाह इन तव्हांजे हथकंडनि सां असांजी क़यादत कमज़ोर न थींदी, असांजी जमात कमज़ोर न थींदी। तव्हां अॻु में बि हिकिड़ो टेलर करे अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरे जे मथां प्रेशराइज़ करे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कयूं आहिनि ऐं राति ही तव्हां ॿीहर कयो आहे। कल अॼोके ॾींहं ते अल्लामा ख़ालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह जे केस जी हाज़िरी हुई। उन खां पहिरियां गुज़िरियल राति अल्लामा राशिद महमूद जे मथां हमलो करे इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो वियो त ही साॻा ई माण्हू आहिनि जिन अल्लामा शहीद ख़ालिद महमूद सूमरे के शहीद करायो ऐं साॻा ई माण्हू आहिनि जेके असांजे केस खे कमज़ोर करणु चाहिनि था। असां इंतिज़ामिया खां इन ॻाल्हि जो पुरज़ोर मुतालबो कयूं था त इन्हनि कातिलनि खे, इन्हनि ज़ालिमनि ऐं इन्हनि दहशतगर्दनि, इन्हनि राज़ननि खे पकड़े करे इन्हनि खे कैफ़ पंहिंजे क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद जे हमले ख़िलाफ़ गॾु थिया आहियूं। सिर्फ़ु सिंध हुकूमत खे ट्रेलर ॾेखारियूं था पिया त सुधरी वञो ऐं जेके मुहरकात आहिनि उनखे साम्हूं आणियो। जन हमलो कयो आहे उन्हनि खे सभु पेश कयो। 24 घंटनि जो असां SSP सरफराज़ नवाज़ शेख जो लाड़काणो जो SP आहे, उनखे अल्टीमेटम ॾिनो, उनखे गिरफ़्तार कयो ऐं उनखे वाइखो कयो त हू केरु आहिनि। जेकॾहिं हिन साज़िश खे बेनक़ाब न कयो वियो ऐं क़ाइद सिंध जे मथां हमलो कंदड़ मुहरकात खे साम्हूं न आंदो वियो त इंशाअल्लाह पूरी। राशिद महमूद सूमरो साहब जे मथां राति 9:30 बजे मीरो खान रोड ते हमलो थियो। अल्हम्दुलिल्लाह उहो महफ़ूज़ रहिया अल्लाह जे फज़ल सां, लेकिन जमियत उलमा इस्लाम इन जे मथां तशवीश जो इज़हार कयो आहे ऐं असांजे क़ाइदनि असांजा हथ ॿधा आहिनि जो असां इन जे करे रुकियल आहियूं, वरन हुकुमराननि जे लाइ असां हिन धरती खे ट्रामो करे छॾियो आहे। असांजो मुतालबो आहे त 24 कलाकनि जे अंदरि जेके बि मुलवस माण्हू आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं न गिरफ़्तार कयो वञे न वेंदो त इंशाअल्लाह अज़ीज़ अहिड़ो एहतजाज कंदासीं जो हुकुमराननि खे माउ जी थन। राति जो ॾिठो हूंदो त क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद सूमरे जे मथां हिकु कातिलानो हमलो कयो वियो ऐं असां अॼु ही पुरअमन एहतजाज में अॼु इहो मुतालबो था कयूं त जन साज़िशुनि तहत अल्लामा राशिद महमूद सूमरे जे मथां हिकु कातिलानो हमलो कयो आहे। उन्हनि कातिलनि ऐं उन्हनि हमले कंदड़नि खे जल्द अज जल्द कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं जल्द अज जल्द उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हां त जेको आहे त हीअ अल्लामा राशिद महमूद सूमरे जे मथां हमलो न आहे, बल्कि जमियत उलमा इस्लाम जे हर कारकुन जे मथां हमलो आहे ऐं सियासी समाजी ऐं मज़हबी पार्टियुनि जे मथां ऐं उन्हनि जे कारकुननि जे मथां हमलो आहे ऐं असां इहो बि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।